अॼु मां आई आहियां इंडिया जे सभिनि खां वॾे सिंधु गरबा उत्सव में। हिन गरबा उत्सव में सिर्फ़ सिंधी फैमिली ई आमंत्रित आहिनि। एतिरो ई न, हिते तरह तरह जी वेशभूषा में पार्टिसिपेट करण वारा ॿियो केरु न, पंहिंजा सिंधी भाउर भेनरूं आहिनि। हिते एतिरो ई न, पंहिंजे सिंधी सांस्कृतिक फूड जा बि स्टॉल लॻाया विया आहिनि, जेके अॼु जी जनरेशन एंजॉय पई करे। भाउ, इहो तो लॻे हिन उत्सव में असां सिंध जो मेलो पिया एंजॉय कयूं। पोइ देर कहिड़ी ॻाल्हि जी आहे, अचो हिन मेले खे गॾिजी घुमूं। जय श्री झूलेलाल। अॼु मां महाराष्ट्र भोपाल जे संत हिरदाराम नगर में सांस्कृतिक गरबा प्रोग्राम ॾिसण लाइ आई आहियां। तव्हांखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि सुहिणी ॻाल्हि ॿुधायां, ही प्रोग्राम ॾाढो भव्य तरीक़े ते थींदो आहे। हिन प्रोग्राम में तव्हांखे सिंधी खाधा मिली वेंदा, माता रानी जूं अनेक तरीक़े जूं झांकियूं मिली वेंदी। भव्य प्रोग्राम आहे। और मां ॾिसां पई कि मां इलाही शहर बि घुमी ॾिठा आहिनि, पर हिते जो ॾिसां पई ॿाहिरां खां ई रौनक लॻी पई आहे माहौल ते। हाणे थोरी थोरी भीड़ अचण बि चालू थी आहे। हींअर राति जा 10 थी विया आहिनि। सभु लोग पंहिंजी शॉप वधाए करे अचनि पिया धीरे धीरे प्रोग्राम में। हाणे पाण बिना वक़्तु गवाए अंदरि हलूं था, ताकि सॼो प्रोग्राम जी सभु झलकियूं ॾेखारींदासीं। हितां खां पंहिंजी एंट्री थींदी। हाणे हलो। हिन उत्सव में तव्हांखे एंट्री आसानी सां न मिलंदी। तव्हांखे पहिरीं गेट ते आइडेंटिटी कराइणी पवंदी कि तव्हां सिंधी आहियो, तॾहिं ई तव्हांखे पास मिलंदो। अगरि तव्हां मेन गेट ते बचंदे बचाईंदे निकिरी वियो त तव्हांखे स्कैनिंग पॉइंट ते रोकियो वेंदो। मतिलबु सिक्योरिटी परफेक्ट आहे। अंदरि अची तव्हांखे गरबा उत्सव जी भव्यता नज़र अची वेंदी। सभिनि खां पहिरीं असांखे गणपति बप्पा जा दर्शन थिया, जंहिंजे बिना कहिड़ो बि कार्ज अधूरो हूंदो आहे। असां बि शीश नवाए अॻियां हलियासीं। हिते ग्राउंड जे चारों तरफ़ वॾे वॾे ब्रांड स्पॉन्सर जा स्टॉल लॻियल हुआ, जिते उन्हनि पंहिंजे पंहिंजे प्रोडक्ट जा डेमो ऐड कया हुआ। साम्हूं विशाल सी स्टेज सजल हुई, जिते सिंधी गायक ऐं गायिका पंहिंजी मधुर आवाज़ सां पूरे उत्सव में चार चांद पिया लॻाइनि। प्रोग्राम में अची चुका है। मेरा राउंड भी हो चुका है। मैं अपने बाहर अलग अलग कैमरा पॉइंट किया, माता रानी के ओके बोले आपा के नारे भैया अलग अलग पट पे रक्षा। और बारन में इतना निखार पे और इतना निखार पे तो रंगत इतनी लगा। सब अलग अलग के पंजाबी टाइप हो चे, सब अलग अलग कैटेगरी का वहां आ जाए, पर एंजॉय में कोई कमी काने। सिंधी हुजण का पो भी पने कल्चर में हुजण का पो भी एतो एंजॉय करन पूरी गरबा नाइट जो। हिन सफल गरबा उत्सव के पूरा 18 साल थी विया हुआ। ही इंडिया जे बिगेस्ट गरबा प्रोग्रामनि मां हिकु प्रोग्राम हो। जय झूलेलाल। ताई प्रोग्राम घणनि सालनि खां पिया कयो? हींअर 18 साल आहे हिन प्रोग्राम जो। इहा सफलता आसानी सां कान मिलंदी आहे। चवंदा आहिनि न, कैप्टन लीड फ्रॉम फ्रंट। मेला कमेटी जा अध्यक्ष मनीष जी खुद एक साधारण कार्यकर्ता वांगुर व्यवस्था जो मोर्चो संभाले वेठा हुआ। एतिरो ई न, माननीय विधायक जी धर्म पत्नी श्रीमती सबनानी जी खुद एक आम कार्यकर्ता जी तरह गेट ते ड्यूटी पे ॾिनी। जी साहब, इहो ई आहे हिन मेले जी सफलता जो राज। बेसिकली 17 वर्ष हो चुके हैं सिद्धि में समिति को। इस गरबे में पड़ते हुए 18वां वर्ष है। मैं मनीष दरियानी हूँ, अध्यक्ष हूँ सिद्धि में। हमारे भाई साहब सबनानी जी के विधायक हैं आजकल, और पिछले 23 साल से वो अध्यक्ष रहे। उनका मूल मकसद इसको चालू करने का यही था कि हमारे समाज की बच्चियाँ और किसी गरबे में ना जाएं, और किसी गरबे में ना जाएं जहाँ गंदगी फैली हुई है। इस गंदगी को बचाने के लिए हमारे समाज ने अपने 6 जो गरबे के रूप में इस महा इंतजाम की व्यवस्था की है। आदरणीय विधायक जी हुन ॾींहुं भोपाल शहर में न हुआ, पर हुननि असां लाइ हिकु संदेश वीडियो जे माध्यम सां मोकिलियो आहे, जंहिंजे लाइ हुननि खे दिलि सां धन्यवाद। जय झूलेलाल। सिंधी मेला समिति भोपाल हर साल शारदीय नवरात्रि में माँ दुर्गे जी साधना जे लाइ गरबा महोत्सव कंदी आहे। सांस्कृतिक गरबा महोत्सव जे नाले सां इहो कार्यक्रम पोइ 18 सालनि खां थी रहियो आहे। हिन साल असांजी आगरा मां गढ़ कृतिका चावलानी भोपाल आया। उन्होंने कार्यक्रम ॾिठो
इन कार्यक्रम जो उद्देश्य पहिरें साल खां इहो आहे कि असां कंहिं तरीक़े सां पंहिंजी नियाणियुनि खे बचाए सघूं, असांजी नियाणियूं असांजे अंगण में नचनि ऐं उते ई मां जी आराधना कनि, साधना कनि ऐं हिकु पवित्र वातावरण, हिकिड़ो पारिवारिक वातावरण थींदो आहे। इन में न केवल गरबे जो कार्यक्रम थींदो आहे, हिकिड़ो मेड़ थींदो आहे। पूरे भोपाल ऐं पूरे मध्य प्रदेश जा माण्हू हिन मेड़ में ईंदा आहिनि। मध्य प्रदेश खां ॿाहिरि जा बि माण्हू हिन मेले में इकट्ठा थींदा आहिनि। गॾु ई सिंधी व्यंजन जेका असांजे घर मां सिंधी फूड वञनि था पिया, उन्हनि खे कीअं स्थापित कयो वञे, जंक फूड ऐं जेका फास्ट फूड आहिनि उन जी जॻह ते कीअं असांजा पारंपरिक जेका असांजा खाधा आहिनि उहे कीअं किचन में वापसि अचनि, इहा कोशिशि बि इन कार्यक्रम जे माध्यम सां थींदी आहे। ऐं इन खे पूरे समाज जो समर्थन मिलंदो आहे। वॾी संख्या में असांजी टीनेजर नियाणियूं, छोकिरियूं, भेनरूं, भाॼायूं असांजे इन कार्यक्रम में सम्मिलित थींदियूं आहिनि। ऐं हिकिड़ो महत्वपूर्ण कार्यक्रम जेको पूरे देश जे लाइ हिकिड़ो मिसाल थींदो आहे, इहो कार्यक्रम सम्मिलित थींदो आहे। तव्हां सभिनी जूं शुभकामनाऊं सिंधी मेला समिति खे मिले ऐं असां सभई गॾिजी करे अञा सुहिणा कार्यक्रम करे सघूं। जय झूलेलाल। हिन भव्य मेले जे पारां पंहिंजे ॿारनि खे सुरक्षित माहौल ऐं सिंधी संस्कृति सां गॾु पंहिंजे सिंधी परिवारनि खे जोड़ण जो मौक़ो थो मिले। हिते ॿी तरफ़ VIP लाउंज ठहियल हो, जिते पहिरीं असां माता रानी जा प्रतिमा रूप में दर्शन थिया ऐं पोइ हुननि माण्हुनि सां मुलाक़ात थी जो सिंधियत जे वाधारे लाइ हिन मेले खे सफल ठाहिण लाइ पंहिंजो योगदान अॼु बि ॾींदा आहिनि। गॾु में हिते कमिश्नर रेंज जा अधिकारी भी मौजूद हुआ जो उत्सव जो आनंद पिया वठनि। हिते भोपाल जे संत हृदयराम नगर अची मूंखे मिलण वारे प्यार लाइ मां पूज्य सिंधी समाज जो दिल सां आभार थी व्यक्त कयां। ही ॻाल्हि त मूंखे समझ अची वई। ही 18 सालनि खां हलंदो अचे प्रोग्राम खे सफल थियण जो राज इहो ई आहे। वॾा पदाधिकारी ऐं वॾी हस्तियुनि हिन प्रोग्राम खे सफल ठाहिण में हिकु जबरदस्त भूमिका निभाई आहे। हिन उत्सव में हर ॾींहुं कई हस्तियुनि जो अचनि रहियो आहे। अॼु बि कई सिंधी यूट्यूबर ऐं सिंधी सोशल वर्कर हिन प्रोग्रामनि में आमंत्रित आहिनि, जिन्हनि के न के रूप में हिन प्रोग्राम में पंहिंजी सेवा ॾिनी आहे। हिन वक़्तु मां सांस्कृतिक गरबा प्रोग्राम में आहियां। मूंखे ॾाढा सारा यूट्यूबर मिला, वो बि पंहिंजे सिंधी समाज खे अॻियां प्रमोट पिया करनि। सभिनि खां पहिरीं पाण मिलंदासीं कीर्ति दीदी सां। अॼु हिन जो बर्थडे बि आहे। हिकु बार वरी हैप्पी बर्थडे टू यू। दीदी हाणे पंहिंजे मुख सां ॿुधाईंदी पंहिंजे चैनल जो नालो सभु कुझु। मुंहिंजे चैनल जो नालो कीर्ति चित्रा वाधवानी आहे ऐं मां सिंधी कॉमेडीज़ वीडियो ठाहींदी आहियां। मां सिंधी वीडियो कॉमेडी ठाहींदो आहियां जेके प्रमोट कंदा सिंधी वीडियो कॉमेडी के हर लैंग्वेज में ठहंदा आहिनि, त असांजी सिंधी लैंग्वेज में बि हुजणु खपनि। मां यूट्यूबर न आहियां, मां भारतीय सिंधु जो प्रदेश सोशल मीडिया प्रभारी आहियां ऐं सभिनी इन्फ्लुएंसर जो कोऑर्डिनेटर आहियां। नंढा भाउर आहिनि। सिंधी कंटेंट जो सभिनी खां वॾो पहिरों इंस्टाग्राम पेज थुक तई, हुनजो एडमिन आहे निक कुंदवानी। मुंहिंजो नालो इशिता जसवाणी आहे। मां फैशन और लाइफस्टाइल इन्फ्लुएंसर आहियां। मां भोपाल जी आहियां। मां स्वाति पेसवानी आहियां ऐं मां रिलेटेबल कॉन्टेंट्स ठाहींदी आहियां। जी मम्मी ॾाढा सारा घर में ताना हणंदी आहे कि चंडी छाती करी, त तव्हां ॾिसजो, तव्हांखे ॾाढो मज़ो ईंदव। थैंक यू सो मच। पंहिंजो नालो सिमरन धामेजा आहे। मां कॉमेडी कॉन्टेंट कंदी आहियां ऐं बिज़नेस कंदी आहियां। त मुंहिंजी मम्मी मूंखे रोज़ कढ़ी मोकिलंदी आहे हिननि जी, रेग्युलर अथव रेग्युलर। हाणे मां वीडियो कॉल वॉज वेरी हैप्पी। मां निखिल धनवानी सिंधिस्तान पेज जो एडमिन। असां सिंधी कल्चर खे ॾाढो प्रमोट कंदा आहियूं ऐं सिंधी जेके बि न्यू क्रिएटर्स ईंदा आहिनि पाण खे ॾाढो सपोर्ट कंदा आहियूं पंहिंजे पेज में। अचो हाणे बारी आहे सभिनि खां दिलचस्प जगह जी विजिट करण जी, जंहिंजे बिना सॼा मेला अधूरा हूंदा आहिनि। असांजो सिंधी फूड हिकु पूरो गार्डन इन फूड कोर्ट लाइ अरेंज कयो वियो आहे। भाई साहब 10-20 न लॻभॻि 100 खां मथे फूड स्टॉल लॻियल आहिनि ऐं सभिनि स्टॉलनि ते लबालब भीड़ लॻी पई हुई। पोइ छा, असां बि पहुची वियासीं कूपन वठण। हिते कूपन ॾियण लाइ 1, 2 न 4-5 माण्हू विहारिया विया हुआ। हिते तव्हांखे चाइनीज़ साउथ आइटम खां वधीक सिंधी फूड जा स्टॉल मिलण वारा हुआ, जीअं सेल फुल्का, साई भाॼी, चेरी कोकी, कुट्टी, पुला, पकोड़ा, कढ़ी ऐं कई तरह जा सिंधी व्यंजन। दाल छोला ढबल तू खाई वठ दल दल, दाल छोला ढबल तू खाई वठ दल। ओ काका ओ चाचा ओ काका हे दे आ तू दाल वठी खाओ। आहिन मिर्च मसाला दल काका, मिर्च मसाला दल दल, दाल छोला ढबल। हाणे मां तव्हांखे ॿुधाए त सिंधी खाधे में छा छा आहे। सभिनि खां पहिरीं कढ़ी चावल जो मां खणी आई आहियां और टेस्ट करे बि तव्हांखे ॿुधाईंदसि। ॿियो आहे पंहिंजी सिंधी कोकी ॾही। और हिते मां ॾिठो ॾाढी सारी वेराइटियूं आहिनि। सेल फुल्का बि आहिनि, बोन आहे जेके पाण कुट्टी चईंदा आहियूं,
इलाही वेराइटियूं आहिनि सिंधी खाधे में बि। हाणे मां सभिनि खां पहिरीं कढ़ी चांवर टेस्ट थी कयां, तव्हांखे टेस्ट बि ॿुधायां थी। असां हिते हिकु ॻाल्हि गौर कई, हिते सॼा फूड आइटम अव्वल क्वालिटी जा हुआ। ख़ासि करे सिंधी स्टॉल नो लॉस नो प्रॉफिट ते लॻाई वई हुई। असां बि हिकु हिकु करे सभिनि सिंधियुनि फूड ऐं स्टॉलनि जो स्वादु वरितो। हिननि स्टॉलनि खे हलाइण वारा सभी सिंधी परिवार हुआ ऐं जंहिंमें बि सिंधी महिलाउनि बढ़ चढ़ हिसो वरितो हो। कुल मिलाए ॻाल्हि करा, जॾहिं पाण पंहिंजी वॾी वॾी कुर्सियुनि ऐं पदनि खे छॾे हेठि धरती ते लही कमु कंदासीं त पाण खे सफलता ज़रूर मिलंदी। अहिड़ा उत्सव हर शहर में आयोजित थियणा खपनि, जंहिंसां पंहिंजा ॿार ग़लति रास्ते ते न वञनि ऐं उन्हनि खे सिंधियत खे क़रीब सां ॾिसण जो मौक़ो मिले। तव्हां हिन प्रोग्राम में घणे टाइम खां पिया अचो? मां सोनिया खूबचंदानी आहियां, मां भोपाल मां आहियां ऐं मूंखे 2-3 साल थिया आहिनि हिते ईंदे। मूंखे हिते ॾाढी सुख सुविधा ॾिसण ईंदी आहे। पंहिंजे सिंधी समाज सां मिलण जो मौक़ो मिलंदो आहे। 15 ॾींहं असां इहे ॾाढो इंजॉयमेंट कंदा आहियूं ऐं इहे 5 ॾींहं ईअं लॻंदो आहे पंहिंजी लाइफ जी वरितीसीं असां। मुंहिंजो पहिरों साल ई आहे, मां पहिरों दफ़ो ई आई आहियां, बट मूंखे ॾाढो सुठो लॻियो। मां उहा अटेंड कंदी हुयमि, बट एज़ अ पार्टिसिपेट मां पहिरों दफ़ो कयो आहे ऐं मूंखे बिल्कुलु फैमिली मतिलबु वांगुरु लॻंदो आहे। उते सिंधी समाज जो आहे। बेटा जय झूलेलाल। जय झूलेलाल। प्रोग्राम में मज़ा आ रहा है? हाँ, कितना मज़ा आ रहा है? बहुत। भारत का बच्चा बोलेगा जय श्री राम। त इन चक्कर में असांजे अंदरि इहो थियो की असां राम दरबार ठाहियो। जॾहिं खां सपनानी भैया हिन प्रोग्राम खे स्टार्ट कयो ॾाढे नंढे लेवल में, तॾहिं खां मां हिते जॉइन थी आहियां। उन खां पोइ ही धीरे धीरे लेवल ॾाढो वॾो थी वियो आहे। हाणे त ॾाढो वॾो बढ़िया हिन जो ग्राउंड थी वियो आहे असांजो। ऐं सिंधी जेको गरबा आहे उनजो असां सॼे साल में ॾाढो वेट कंदा रहंदा आहियूं कि जल्दी अची वञे गरबा ऐं वञी करे जॉइन कयो। 20 ॾींहंनि जी हिते प्रैक्टिस थींदी आहे।